ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। जैकमाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखराणी जी रिपोर्ट मुताबिक़ जैकमाबाद विक्टर पब्लिक स्कूल प्राइवेट में 25 डिसंबर जे मुनासिबत सां क्रिसमस डे जी तक़रीब पादरी विक्टर न्यूटन मेमोरियल चर्च ऐं ब्रोटन बेनुअल टोनी ऐं आशिर पारां मुनक़िद कई वई, जंहिंमें डिस्ट्रिक्ट बार जे सदर एडवोकेट मुज़फ़र अली रिंद, एडवोकेट अब्दुल हई सुमरो, एडवोकेट मैडम ज़ुबैदा जखराणी, डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जे सदर हाकिम अली एरी, डॉक्टर बाबू खराना समेत शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम में आयल महिमाननि खे सिंधी सक़ाफ़त अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा पेश कया विया ऐं प्रोग्राम में क्रिसमस जे हवाले सां स्कूल जे ॿारनि मुख़्तलिफ़ टेबलोस पेश करे दाद वसूल कई। जंहिं बैदि क्रिसमस जे केक कटण जी शानदार तक़रीब कई वई। उन मौक़े ते मथियन अॻवान ख़िताब कंदे चयो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण जो ॾींहुं आहे, जेका इंतिहाई ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। असां ईद जो ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम असां लाइ निजात ऐं हिदायत जो सबबु बणियो ऐं मां सॼी दुनिया में रहंदड़ क्रिश्चियन बिरादरी खे मुबारकबाद पेश कयां थो।